रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन अम्मा बअद फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्लाहु ला इलाहा इल्ला हु अल हय्युल क़य्यूम ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम लहू मा फिस समावाति व मा फिल अर्द मन ज़ल्लज़ी यशफ़अु इंदहु इल्ला बिइज़्निहि यअलमु मा बैना अयदीहिम व मा खल्फहुम वला युहीतूना बिशैइन मिन इल्मिहि इल्ला बिमा शाअ वसिअ कुर्सियुहु अस्समावाति वल अर्द वला यऊदुहु हिफ्ज़ुहुमा व हुवल अलिय्युल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाह तबारक व तआला फरमायो अल्लाहु ला इलाहा इल्ला हु अल्लाह वो आहे जंहिंखां सवाइ को बि इबादत जे लाइक़ु न आहे। अल हय्युल क़य्यूम वो जीअरो क़ाइम रहंदड़ आहे। ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम उनखे न पिनकी ऐं न निंड वठे थी। लहू मा फिस समावाति व मा फिल अर्द जो कुझु आसमाननि में ऐं जो कुझु ज़मीन में आहे सो संदसि आहे। मन ज़ल्लज़ी यशफ़अु इंदहु इल्ला बिइज़्निहि उहो केरु आहे जो संदसि इजाज़त खां सवाइ वटि सिफ़ारिश करे। यअलमु मा बैना अयदीहिम व मा खल्फ़हुम जो कुझु उन्हनि जे अॻियां ऐं जो कुझु उन्हनि जे पुठियां आहे तंहिंखे हू ॼाणे थो। वला युहीतूना बिशैइन मिन इल्मिहि इल्ला बिमा शाअ ऐं उहे संदसि इल्म मां कंहिं शइ खे बि घेरो नथा कनि इल्ला बिमा शाअ मगर जेतिरो घुरियो अथसि। वसिअ कुर्सियुहु अस्समावाति वल अर्द संदसि कुर्सीअ आसमान ऐं ज़मीन खे लिपेटियो आहे। वला यऊदुहु हिफ्ज़ुहुमा ऐं उनजी संभाल करण में वला यऊदुहु हिफ्ज़ुहुमा ऐं उनजे संभाल करण में मथसि गिरी न आहे। व हुवल अलिय्युल अज़ीम ऐं उहो मथां वॾाई वारो आहे। हीअ आहे आयतुल कुर्सी जंहिं आयत शरीफ़ जो नालो आहे। हीअ आयत क़ुरान करीम में अज़ीम तरीन आयत आहे। अहादीस मुबारक में इन जी वॾी फ़ज़ीलत ऐं बरकत मज़कूर आहे। मुस्नद अहमद के ये किताब में रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे सभिनी आयतुनि खां अफ़ज़ल फरमायो आहे। ऐं हिकु ॿिया रिवायत में अचे थो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत उबई बिन काब रज़ी अल्लाह ताला अन्हु खां पुछा कई क़ुरान पाक में कहिड़ी सभ खां ज़्यादा अज़ीम आयत आहे। हज़रत उबई बिन काब रज़ी अल्लाह ताला अन्हु अर्ज़ कयो आयतुल कुर्सी साईं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन जी तस्दीक कई
फरमाए अबू मुंज़र तो के इल्म जी मुबारक हुजे। हज़रत अबू ज़र रज़ियल्लाहु तआला अन्हु खां रिवायत आहे त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछा कई वई, ए अल्लाह जा रसूल, क़ुरान पाक में अज़ीम आयत कहिड़ी आहे? हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया त आयतुल कुर्सी। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाए तो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सूरत बक़रा में एक आयत आहे जेका सय्यद आयतुल क़ुरान आहे, यानी समूरन आयतुनि जी सरदार आहे। हज़रत अबू हुरैरा साईं फरमाए तो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, उहा आयत जंहिं घर में पढ़ी वेंदी शैतान हुन खां निकिरी वेंदा। यानी जेको माण्हू सूरत इहा आयत सॻोरी आयतुल कुर्सी पढ़ंदो, वो जिते भी पढ़ंदो, घर में पढ़ंदो, दुकान में पढ़ंदो, भोख ते पढ़ंदो, उन खां शैतान हलिया वेंदा। एॾी हीअ आयतुल कुर्सी बरकत वारी शइ आहे। हिक ॿी रिवायत में अचे तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, जेको भी माण्हू हर फर्ज़ नमाज खां बाद में आयतुल कुर्सी पढ़ंदो त उनखे जन्नत में दाख़िल हुजण जे लाइ सवाइ मौत जे काई शइ माने नाहे। यानी मौत खां बाद में फौरन उहो जन्नत जे आसार ऐं राहत आराम जो मुशाहिदो करणु लॻंदो। जेको भी माण्हू मर्द हुजे औरत हुजे, हर नमाज फर्ज़ खां बाद में सलाम फेरे करे आयतुल कुर्सी पढ़ंदो, बस हिकिड़ी हुनजे आड़ ऐं जन्नत जे विच में जेका आड़ आहे त हिकिड़ो मौत आहे। जॾहिं हुन माण्हू जो मौत थींदो त उहो जन्नत जे राहतुनि आराम जो मुशाहिदो कंदो। दुआ अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे हर फर्ज़ खां बाद में आयतुल कुर्सी पढ़ण जी तौफ़ीक़ ॾे। पर जेको माण्हू नमाज़ ई न पढ़े, कोई काॾों आयतुल कुर्सी पढ़ंदो, काॾों जन्नत जे राहतनि ऐं उन जे मुशाहिदनि खे, जन्नत में जेके रहमतूं ऐं सुकून अल्लाह तबारक व तआला रखियो आहे, उहो काॾों उन बाने खे हासिल थींदो। इन मां मालूम थियो त नमाज़ पढ़ण जे करे अल्लाह तबारक व तआला जन्नत अता करणु फरमाईंदो। ऐं नमाज़ खां बाद जेको माण्हू आयतुल कुर्सी पाबंदीअ सां पढ़ंदो, बसि उन जे विच में ऐं जन्नत में दाख़िल थियण जे विच में जेका आड़ आहे त उहो मौत वारी आहे। बसि मौत आयो, उन बाने जी जन्नत ॼण त शुरू थी वई। त असां आयतुल कुर्सी जो तमामु वेतो घणो कयूं। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने हिकिड़े सहाबी सॻोरे खे त माल जे मथां निगहबान करणु फरमायो। पोइ सहाबी सॻोरो वेठो रहियो, हुनखे कुझु निंड जी ऊंघ अची वई। पोइ माण्हू आयो, हुनजे माल खे चोराइण लॻो, हुनखे जाॻत थी वई, हुनखे बाहि खां मथ चोर ॾाढा इलाज कयसि त मां ग़रीब आहियां, मुंहिंजा बच्चा मिसकीन बुख ते तड़पी रहिया आहिनि, इन जे करे मां लाचार थी करे चोरी कई आहे। जेकर मूंखे छॾ बसि अॻिना मां न ईंदुमि। वरी ॿी राति बि आयो, ईअं हुन खां इलाज करे पंहिंजी जान छॾाए वियो। टीह राति बि आयो, साॻे साहब हुनखे पकड़ियो, चए त मां तोखे ज़रूरु वठी हलंदुसि नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत में। हुन ॾाढा इलाज कयसि, न पियो छॾेसि। पोइ चयसि भला हिकिड़ो मां तोखे अमल थो ॾिसां, जेकॾहिं उहो तूं कंदे त तुंहिंजे माल जे वेझो न को चोर ईंदो, न को शैतान ईंदो, तुंहिंजे माल जी हिफ़ाज़त अल्लाह तबारक व तआला करणु फरमाईंदो। पोइ ॾसे वयुसि त पंहिंजे माल जे मथां, पंहिंजे जान जे मथां आयतुल कुर्सी पढ़ंदो कर, अल्लाह तबारक व तआला तुंहिंजे माल जी हिफ़ाज़त करणु फरमाईंदो।
पोइ हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत आलिया में उहो साहबी सॻोरो आयो अटे अर्ज़ कयईं पाण फरमाइंदो हुयो शैतान पर तोखे अमल भलो न थिए वियो त हीअ आयतल कुर्सी जी बरकत वारी आहे। असां पंहिंजे जान जे मथां बि पढ़ी करे उन खां बाद सुबुह जो वरी पंहिंजे जान जे मथां शुकारियो राति जो पंहिंजे घर जे मथां पंहिंजे माल मतावा जे मथां पोखुनि जे मथां इन आयतल कुर्सी जो विर्द कयूं अल्लाह तबारक व तआला इन जे पढ़ण जे करे हिफ़ाज़त करणु फरमाईंदो। आयतल कुर्सी जे अंदरि 10 जुमला आहिनि उहे दलालत करे रहिया आहिनि अल्लाह तबारक व तआला जी ज़ात अकेली आहे इबादत जे लाइ उहो आहे। तौहीद जा ख़ासि दलाइल आहिनि। पहिरीं शइ आहे अल्लाह ला इलाहा इल्ला हू अल्लाह उहो आहे जंहिंखां सवाइ को बि इबादत जे लाइक़ु न आहे। अल्लाह तबारक व तआला जी इज़्ज़त ज़ात आहे जंहिंजे माना में उहो ज़ात जो तमामु कमालात खे जामे ऐं तमामु नक़ाइस खां पाक आहे। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात उहा आहे जेका समूरनि कलामनि जो कमालात जो जामे हुजणु ऐं तमामु नुक़्स खां ऐब खां पाक उहा हिकिड़ी अल्लाह तबारक व तआला जी ज़ात आहे। ला इलाहा इल्ला हू उन ज़ात जो बयान आहे जो क़ाबिल इबादत ऐं उन ज़ात खां सवाइ काई शइ न आहे जंहिंमें एॾी सारियूं सिफ़तूं पोइ इबादत बि हक़ उन जो आहे। ॿियो जुमिलो आहे अल हय्युल क़य्यूम लफ़्ज़ हय जी माना ज़िंदा इहो अल्लाह तबारक व तआला जो नालो आहे। उहो हमेशह ज़िंदा ऐं बाक़ी रहण वारो आहे ऐं मौत खां बालातर आहे। हय अहिड़े खे चइबो आहे जंहिंजे मथां मौत अचे ई कोन हमेशह ज़िंदा। असां न हुयासीं त बि रब जी ज़ात हुई हाणे बि रब जी ज़ात ज़िंदा आहे ऐं असां सभु न हूंदासीं तॾहिं बि रब जी ज़ात हूंदी। गुज़िरियल ज़माने में बि हलंदड़ में बि ईंदड़ में बि सभु शइ जे मथां फना ईंदी। इहा अल्लाह तबारक व तआला जी ज़ात जी सिफ़त आहे अल हय्य हमेशह ज़िंदा रहण वारो। अल क़य्यूम बीठल क़याम जे माना यानी हमेशह अल्लाह तबारक व तआला जी ज़ात क़ाइम ऐं दाइम आहे। खुद अल्लाह तबारक व तआला जी ज़ात क़ाइम रहण वारी ऐं ॿियनि खे क़ाइम रखण ऐं संभालण वारी ज़ात आहे। क़य्यूम अल्लाह तबारक व तआला जी ख़ासि सिफ़त आहे जंहिंमें कोई मख़लूक़ शरीक न आहे न वरी थी सघंदी जो हमेशह क़ाइम दाइम बीठो हुजे। छो जो ॿी जेका बि मख़लूक़ आहे उनजो वजूद बकाव में कंहिं ॿिए जो मोहताज हूंदो आहे। बल्ब जो रोशन थियणु इहो बटण जो मोहताज या त बिजली ठहे थी उनजो मोहताज वरी जंहिं मिशनरीअ मां बिजली ठहे थी उहा कंहिं न कंहिं शइ जी मोहताज। का तेल ते बिजली ठहे थी का कोयले ते ठहे थी का गैस ते ठहे थी पर गैस वरी ज़मीन मां निकिरे थी त कंहिं न कंहिं शइ जी उहा शइ मोहताज आहे। पर अल्लाह तबारक व तआला जी ज़ात जेका क़य्यूम आहे उहा बिना कंहिं मोहताजीअ जे अल्लाह तबारक व तआला जी ज़ात हमेशह क़ाइम ऐं दाइम आहे। पोइ कंहिं इंसान खे क़य्यूम चवणु जाइज़ न आहे मगर जंहिंजो नालो
रखियो वञे तो अब्दुल क़य्यूम त माण्हू उनखे नाले खे भॼे न, अब्द खे छॾे छॾो क़य्यूम उनखे सॾु कजे त इहो गुनाहगार माण्हू थींदो। छो त क़य्यूम जेका सिफ़त आहे उहा सिर्फ़ु अल्लाह तबारक व तआला जे ज़ात में आहे, ॿिए कंहिं में न आहे। जे इंसान जो नालो रखी वियो इहो कॾहिं बीमार आहे, कॾहिं तंदुरुस्त आहे, कॾहिं निंड में आहे, कॾहिं जाग में आहे, हिकु हालत में न आहे। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात क़य्यूम उहा आहे जेका समूरनि ऐबनि खां पाक ऐं साफ़ आहे। त पोइ जंहिं इंसान जो नालो रखियो वञे उनखे अब्दुल क़य्यूम सां सॾियो वञे, यानी बानो क़य्यूम जो। सिर्फ़ु क़य्यूम कोठण सां माण्हू गुनाहगार थींदो। टियों जुमिलो आहे ऐं क़य्यूम एतिरो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन नाले खे दोहरायो जो जंग बदर जे अंदरि हज़रत अली साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त जंग बदर जे मौक़े ते हिकु वक़्त में मां घुरियो त ॾिसां त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा करे रहिया आहिनि। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सजदे में हा इहो पढ़ी रहिया, या हय्यु या क़य्यूम, या हय्यु या क़य्यूम, या हय्यु या क़य्यूम। इहे ॿई नाला एॾा बरकत वारा आहिनि ऐं इस्म आज़म आहे जो जेकॾहिं कंहिं माण्हू जे मथां का मुश्किल अची वञे इन नालनि जो विर्तु घणो करे, या हय्यु या क़य्यूम, या हय्यु या क़य्यूम बिरहमतिक अस्तगीस, या हय्यु या क़य्यूम बिरहमतिक अस्तगीस। ये ज़िंदा रहण वारा, ये क़ाइम ऐं दाइम पंहिंजे रहमत सां मुंहिंजी मदद फरमाए, मुंहिंजे मुश्किलातनि खे हल करणु फरमाए। इहे एॾियूं सिफ़तूं रब साईं जूं आहिनि। टियों जुमिलो आहे ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात उहा आहे जो हुनखे हिकिड़ी पिनकी बि न ईंदी आहे, निंड बि न ईंदी आहे। निंड खां अॻु में इंसान खे ऊंघ वठंदी आहे, पर अल्लाह तबारक व तआला जी ज़ात उहा आहे जेका ऊंघ खां बि पाक आहे। निंड त हिकु वॾी शइ आहे, पर अल्लाह तबारक व तआला ऊंघ खां, इन पिनकीअ खां बि पाक आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह तबारक व तआला खे अर्ज़ु कयो, या रब समूरी मख़लूक निंड करे थी, अवां निंड खां पाक। अल्लाह तबारक व तआला हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे फरमायो त का शइ खणी करे तूं झले बीह ॿिन्ही हथनि जे अंदरि। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम ॿिन्ही हथनि में का शइ झले बीह रहियो, को खीर जा गिलास हुया, पाणीअ जा। हलंदे हलंदे हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे थोरी ऊंघ जो आई, निंड जी पिनकी अची वियसि, हथ ढरा थी वियसि। इहो न खां ॿ ई हथ में जेके शयूं विसराइजी वयूं उहे किरी पयूं, ध्यानु थी वयूं। अल्लाह तबारक व तआला फरमायो, हे मूसा तुंहिंजे छड़ो ॿिन्ही हथनि में इहा शइ हुई, तोखे निंड अचण जे करे उहे ॿई शयूं ध्यानु थी वयूं। मुंहिंजे रहमत जे कुदरत जे हथनि में त ज़मीन आसमान जेका शइ उन में आहे उनजी बादशाही आहे। पोइ जेकॾहिं मां रब निंड कयां त पोइ उहा मख़लूक कीअं गुज़ारे सघंदी? उनजे सदन खे केरु आहे ॿुधण वारो? उनजे दुआनि खे क़बूल करण वारो केरु आहे? उनजी हिफ़ाज़त वारो केरु आहे? इहा मां रब साईं जी सिफ़त आहे जो हमेशह हय्यु आहियां, क़य्यूम आहियां। ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम, नथी वठे उनखे ऊंघ ऐं नथी निंड। अल्लाह तबारक व तआला इन्हनि शयुनि खां पाक आहे। चोथों जुमिलो आहे लहू मा फ़िस समावाति व मा फ़िल अर्ज़। उन अल्लाह तबारक व तआला जी
भाषाई जेका आहे सवाल आहे उन ई शइ में आहे जेका बि शइ आसमान में आहे ऐं उहे शयूं जेके ज़मीन में आहिनि उन में मुख़्तार जेको आहे त अल्लाह तबारक व तआला जी ज़ात आहे। तसरुफ़ जो मालिक सिर्फ़ु अल्लाह तबारक व तआला ई आहे। समूरा इंसान चाहिनि त मींहुं वसे, अल्लाह तबारक व तआला जी घुर न आहे त कॾहिं बि मींहुं न वसंदो। समूरा इंसान चवनि ॾींहं जे बजाए राति हुजे, राति वारे वक़्त में ॾींहुं हुजे, नथो थी सघे। आसमान जी बादशाही अल्लाह तबारक व तआला पंहिंजे कुदरत जे हथ में रखणु फरमाए। ज़मीन में जेके शयूं आहिनि उनजी बादशाही उनजी हलत चलत अल्लाह तबारक व तआला पंहिंजे कुदरत में जे हथ में रखणु फरमाए। जेका बि शइ ज़मीन मां फुटे थी अल्लाह तबारक व तआला उनजे अनाज जो बंदोबस्तु पंहिंजे कुदरत जे हथ में करणु फरमायो। हर शइ जी मुंद रखणु फरमायई। अंब जी मुंद जुदा, खजीअ जी मुंद जुदा, कणक जी मुंद जुदा, जूअर जी मुंद जुदा, जवन जी जुदा, सारे जी जुदा। माण्हू त हरीसो आहे जेकॾहिं चवे हा त इहे समूरे हिकिड़ी शमाईअ में सभु फ़सुल मां खणा, ॿिए में वरी ॿिया खणा, ॿीहर टीं करे खणा। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे कुदरत जे हथ में समूरनि शइ जी बादशाही रखणु फरमाई। पंज जुमिलो आहे मन ज़ल्लज़ी यशफ़अउ इंदहु इल्ला बिइज़्निहि, यानी अहिड़ो कोई बि न आहे जो उनजे अॻियां रब साईं जे अॻियां कोई बग़ैर इज़्न जे कंहिंजी सिफ़ारिश करे, जंहिंखे रब साईं इजाज़त ॾींदो उहो ई सिफ़ारिश कंदो। जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो समूरनि इंसाननि जे ज़बान ते नफ़्सी नफ़्सी हूंदो। अहिड़ो वॾो ॾींहुं आहे जो अल्लाह तबारक व तआला फरमाए या अय्युहन्नासु इत्तक़ू रब्बकुम इन्न ज़लज़लत अस्साअति शैउन अज़ीम। हे माण्हू ॾिजो तव्हां पंहिंजे परवरदिगार खां, पंहिंजे रब खां, बेशक क़यामत जेका आहे त हिकु वॾी शइ आहे। उन ॾींहुं हर हिकु माण्हूअ खे नफ़्सी नफ़्सी हूंदो। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़बान मुबारक ते उम्मती उम्मती हूंदो। पोइ क़यामत जे ॾींहुं जेका सिफ़ारिश थींदी या जेको ॻाल्हाईंदो रब जे आॾो उहो रब जे इज़्न खां ॻाल्हाईंदो। बाक़ी बग़ैर रब जे इज़्न जे काई शइ हुनजे आॾो न ॻाल्हाए सघंदी। मन ज़ल्लज़ी यशफ़अउ इंदहु इल्ला बिइज़्निहि, रब जे इज़्न खां सवाइ काई शइ हुनजे आॾो न ॻाल्हाए सघंदी। ऐं हिन दुनिया जे अंदरि बि रब जे इज़्न खां सवाइ काई शइ नथी चुरी सघे, न हली सघे। वमा तस्क़ुतु मिन वरक़तिन इल्ला यअलमुहा वला हब्बतिन फी ज़ुलुमातिल अर्ज़ि वला रत्बिन वला याबिसिन इल्ला फी किताबिन मुबीन। कोई पनो आहे वण जे अंदरि सवाइ रब जे हुकुम खां सवाइ नथो लुॾे। कीविलियूं, माकोड़ा, जेका बि मख़लूक आहे उहा रब जे इज़्न खां सवाइ इंच बि नथी चुरे। छहों जुमिलो आहे यअलमु मा बैन अयदीहिम, यानी अल्लाह ताला उन्हनि माण्हुनि जे अॻियनि ऐं पुठियनि तमामु हालात वाक़ियात खां वाक़ुफ़ ऐं ख़बरदार आहे। तव्हां असां खां गुज़िरियल ज़िंदगी जेका बि आहे, जेके अमल कयासीं खणी विसरी विया, यादि ई न आहिनि, पर अल्लाह तबारक व तआला जे इल्म में इहे शयूं आहिनि। ऐं अॻिते उहे बि रब साईं जे इल्म में आहे। अॻियो इल्मु, पोयों इल्मु, समूरो इल्मु अल्लाह तबारक व तआला जी ज़ात खे आहे। हुवल अव्वल वल आख़िर वल ज़ाहिर वल बातिन, उहो अल्लाह आहे जो पहिरियों बि हुयो, वल आख़िर पोइ ते बि हूंदो,
ऐं ज़ाहिर वारी ॻाल्हियूं बि ॼाणे थो, बातिन वारियूं बि ॻाल्हियूं ॼाणे थो। इहा समूरियूं सिफ़तूं अल्लाह तबारक व तआला बि आहिनि, ॿिए कंहिं बि न आहिनि। यअलमु मा बैन अयदीहिम व मा ख़ल्फहुम वला युहीतून बिशैइन मिन इल्मिही इल्ला बिमा शाअ। यानी इंसान तमाम मखलूक़ात अल्लाह तबारक व तआला जे इल्म जे कंहिं हिस्से खे बि इहातो नथी करे सघे, मगर जेको अल्लाह तबारक व तआला इल्म अता करणु चाहे ओतिरो इल्म थी सघे थो। बाक़ी समूरे जो समूरो इल्म उहो अल्लाह तबारक व तआला जे ज़ात खे ई आहे। रब साईं जेतिरो घुरियो पंहिंजे पैगंबरनि खे अता करणु फरमायाईं। वहीअ जे ज़रिए अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पैगंबरनि खे, पंहिंजे चूंडियल ॿारनि खे इल्म अता करणु फरमायो। बाक़ी न त समूरो इल्म कुली इल्म जेको आहे उहो अल्लाह तबारक व तआला जे ज़ात खे आहे, ॿिए कंहिंखे न आहे। वसिअ कुर्सियुहु समावात वल अर्ज़, यानी हुनजी कुर्सी एतिरी वॾी आहे जंहिंजी वुसअत जे अंदरि सतही आसमान ऐं ज़मीनूं समाइजी वञनि। अल्लाह तबारक व तआला जल शानु अमन वालहू, उनजी जेका वुसअत आहे, हेॾो मकान आहे, बालातर आहे। रब साईं जी कुर्सी ऐं हुनजो वेहण कीअं आहे उहा कुल नथो मालूम करे सघे। लईस कमिस्लिही शैउन, अल्लाह तबारक व तआला जो को मिसलो ई कोन्हे। त अल्लाह तबारक व तआला जी हेॾी कुर्सी वॾी आहे जो सतही आसमान सतही ज़मीनूं उन खां बि अञा वॾी अल्लाह तबारक व तआला जी कुर्सी आहे। हज़रत अबू ज़र ग़फ़ारी रज़ी अल्लाह तआला अन्हु खां रिवायत आहे, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछा कई त कुर्सी छा आहे, कीअं आहे? हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, कसम आहे हुन ज़ात जो जंहिंजे कब्ज़े में मुंहिंजी जान आहे। सतही आसमान ऐं ज़मीन जो मिसाल कुर्सीअ जे मुक़ाबले में ईअं आहे जीअं हिक वॾे मैदान में कोई हल्को कढिजे, उन ते हिकिड़ो गोल दाइरो कढिजे। ईअं ॼण त हे ज़मीन आसमान कुर्सीअ जा ईअं नंढड़ा आहिनि, गोल दाइरो हिकिड़ो ॾिसण में अचे। बुक जो पनो वॾो हूंदो आहे पर हुन ते हिकिड़ो दाइरो ठाहिबो आहे, लीको कढिबो आहे गोलाईअ में। अल्लाह तबारक व तआला जी कुर्सी एॾी वॾी आहे, अल्लाह तबारक व तआला जी ज़ात केॾी वॾी आहे। वला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा, नाओ अल्लाह तबारक व तआला जे तौहीद जो दलील इहो आहे जो जेका बि शइ आसमान ज़मीन ॿिन्ही में आहे, ॿिन्ही जहाननि में आहे, जेके जहान आहिनि उनजी हिफ़ाज़त अल्लाह तबारक व तआला खे थकायो न आहे। पंहिंजे कुदरत कामिल सां समूरी मख़लूक़ात जी हिफ़ाज़त कयूं। इंसान जे मथां कंहिं शइ जी हिफ़ाज़त जो ज़िम्मो रखिबो आहे, उहो थकिजी पवंदो आहे। हिकिड़ी राति आहे, उहा हिकिड़ो माण्हू उजागे में रही नथो सघे, पोइ 2 पहरेदार 3 पहरेदार हूंदा। काथे पोख जी हिफ़ाज़त, काथे मिशनरियुनि जी हिफ़ाज़त, हर हिक जो जुदा जुदा निगाहबान रखिबो आहे। इहा अल्लाह तबारक व तआला जी ज़ात एॾी वॾी जो जेका बि मख़लूक़ आहे समूरनि जी हिफ़ाज़त रब साईं खे कॾहिं बि थकायो न आहे। आसान आहे हुन जी हिफ़ाज़त। अल्लाह तबारक व तआला जो इल्मु हेॾो मुहीत आहे। आख़िरी जुमिलो जेको आहे वहुवल अलीयुल अज़ीम, यानी आली शान अज़ीम शान वारो रब आहे, जंहिंमें समूरियूं कमालात ऐं सिफ़तूं आहिनि
उनखे ॾिसण ऐं सम्झण खां बाद हर अकुल रखण वारो इंसान हिन चवण ते मजबूर थिए हर इज़त अज़मत ऐं बुलंदी बरतरी उन मालिक खे ई जुगाए थी जेका ज़ात पाक आहे। अल्लाह जल शानहू जे सफ़ात ऐं कमालात उन जे तौहीद जो मज़मून पूरी वज़ाहत ऐं तफ़सील सां गॾु आयो। एॾी सारियूं सिफ़तूं इहे समूरियूं सिफ़तूं रब साईं में आहिनि ॿिए कंहिं बि इंसान में न आहिनि न कंहिं पैगम्बर में आहिनि। इन समूरनि सिफ़तुनि ते रखी करे ख़ालिस उन हिकु अल्लाह जी इबादत करणी आहे। नफ़े नुक़सान जो मालिक उन अल्लाह खे सम्झणो आहे। इज़त ज़िल्लत जो मालिक उन हिकु अल्लाह खे सम्झणो आहे। औलाद उन हिकु अल्लाह खां घुरणी आहे। जेका बि शइ घुरणी आहे उन हिकिड़े अल्लाह वाहिदुल क़हार खां घुरणी आहे जंहिंमें समूरियूं सिफ़तूं समायल आहिनि। दुआ आहे अल्लाह तबारक व तआला खां तव्हां असांखे पंहिंजी इबादत करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं उहे कम कराए जंहिंमें पाण राज़ी थिए ऐं जॾहिं असांखे हिन दुनिया मां घुराए त असांजे ज़बान ते कलमो जारी हुजे। आख़िरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد يا حي يا قيوم برحمتك نستغيث اللهم إنا نجعلك في نحورهم ونعوذ بك من شرورهم اللهم إنا نسألك إيمانا مستقيما وفضلا دائما ورزقا واسعا وعلما نافعا وعملا متقبلا يا حي يا قيوم برحمتك نستغيث या इलाह العالمین बीमारन की शिफा अता फरमा कर्ज़दारन के कर्ज में आसानी कर फरमा या इलाह العالمین की मुश्किलात को अंत माफ फरमा या अल्लाह फितर फसाद को दूर कर फरमा पान प्यार मोहब्बत को पैदा कर फरमा या अल्लाह जेके भी असन जायज हाजत में दीनी पूरी कर फरमा मदद कर सब की हिफाजत कर फरमा उलमा हक की हिफाजत कर फरमा या इलाह العالمین असन आलम सलाम एक ताला वफात करे या अल्लाह के मदद कर फरमा ये दर्जात के बुलंद कर फरमा या अल्लाह के जिंदा तंदुरुस्ती अता फरमा या अल्लाह के बंदे के बाद जो कई वफात करे अल्लाह के नफरत कर फरमा जन्नत में उनके कब्र के जन्नत के जवाब में बाप या अल्लाह के औलाद को देख कर आया दिया फरमा अल्लाह ने दरज के दीन आबाद फरमा शैतान की शर का हिफाजत करता या इलाह العالمین जेके भी भलाई हज़रत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरी गया या अल्लाह वो भलाई इंसान के अता फरमा या इलाह العالمین का हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने कुरान बनावट किया है या इलाह العالمین कुरान का हिफाजत फरमा या हय्यु या कय्यूम या इलाह العالمین तो कुरान के बिना कुरान के अता صلى الله عليه وعلى آله وأصحابه أجمعين برحمتك يا أرحم الراحمين لا إله إلا الله محمد رسول الله صلى الله عليه وسلم